आलमगीर मजहब खणी आया, एक अजीम मजहब खणी आया। उन वक्त में जे वक्त में दुनिया में कई बेहयायूं, कई फहाशियूं फैलजी वियूं हुयूं। अहिड़ा इंसान हुया जेके जिंदा पंहिंजी न्याणियुनि खे, पंहिंजनि बच्चनि खे, पंहिंजी न्याणी खे जिंदा कब्र में दफन करे छॾींदा हुया। अहिड़ा ज़ालिम इंसान हुया। औरत ज़ात खे का शइ तस्लीम न कयो वेंदो हुयो, घटिया में घटिया सम्झो वेंदो हुयो। त औरत जीअं अॼुकल्ह असांजे इन उत्तर सिंध में या पूरी दुनिया में तकरीबन अॼुकल्ह इहो शइ पैदा थी वई आहे त औरत खे हुनजे हक़ नथा ॾिना वञनि। त महबूबन करीमन अहिड़ो मज़हब आंदो जंहिंमें दुनिया वारनि जे लाइ हिकु अज़ीम ज़िंदगी खणी आया, हिकु अज़ीम राह खणी आया, हिकु अज़ीम रस्तो खणी आया, जेको रस्तो कामयाबियुनि ऐं कामरानियुनि ॾांहुं वञे पियो। मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ो रस्तो सिराते मुस्तक़ीम जे नाले सां खणी आया, जंहिंजी मंज़िल अल्लाह ताला जन्नत जी तरफ़ ॾेखारी आहे। खुद अल्लाह ताला फरमाया कुरान मजीद में, तव्हां हर निमाज़ में पढ़ंदा आहियो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। अल्लाह ताला दुआ सेखारी आहे त या अल्लाह उन रस्ते ते हला जंहिं ते तो नेमतूं कयूं आहिनि। तव्हां ते लाज़िम आहे त उन रस्ते ते जंहिं ते अल्लाह ताला नेमतूं कयूं आहिनि, जंहिं ते अल्लाह ताला पंहिंजूं नेमतूं नाज़िल फरमायूं आहिनि, उन रस्ते ते हलो। उहो रस्तो कहिड़ो आहे? महबूबन करीमन कहिड़ो रस्तो ॿुधायो आहे? इहो रस्तो न आहे ॿुधायो त तव्हां वञो चोरियूं कयो, वञी धारा हणो, वञी ज़ोरियूं कयो, वञी ज़िनाऊं कयो, शराब पियो। पर मदीने वारे आका ॿुधायो त उहो रस्तो ॿुधायो आहे जेको ख़ुदि मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे रस्ते तां हलिया हुया, ख़ुदि हली ऐं असां उम्मतुनि खे ॿुधाइनि त उहो कहिड़ो रस्तो आहे। महबूबन करीमन जी हर अदा असांजे लाइ कामयाबी ऐं कामरानी आहे। महबूबन करीमन जी हर सुन्नत, हर फेल, हर कम असांजे लाइ कामयाबी ऐं कामरानी आहे। जेकॾहिं चाहियो था ए दुनिया जा परेशान हाल इंसान, दुनिया जी परेशानियुनि में मुब्तला इंसान जेकॾहिं चाही थो त दुनिया में ख़ुशियूं मिलनि ऐं आख़िरत में भलायूं मिलनि ऐं जन्नत नसीब थिए त आ मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾिनल राह ते हल। सुन्नत ते हलंदे, सुन्नत ते अमल कंदे त दुनिया ऐं आख़िरत में बेड़ा पार थी वेंदा। पर जेकॾहिं सुन्नत जी राह तो छॾे ॾिनी, अल्लाह जे क़ुरान ते अमल करणु छॾे ॾिनो, रब्बे ज़ुल जलाल जी ॻाल्हियुनि ते अमल करणु छॾे ॾिनो त तुंहिंजी जॻह जन्नत न हूंदी। पर जन्नत त हिकु आला शइ आहे, पर दुनिया जी बदतरीन शइ जहन्नम जी बाहि हूंदी। जेको सोने सरदार फरमायो त मुंहिंजी हिकु सुन्नत खे ज़िंदा करे थो, उनखे 100 शहीदनि जो सवाब मिले थो।